जॾहिं भी रसूल जो मीलाद करे तॾहिं पियो ठहे। ए उहो मेहमान थोड़ी आहे जिते पाबंदी हुजे हिन महीने में ईंदो हिन में न ईंदो। ए मुख्तार नबी आहे जॾहिं आशिक सजड़ा कंदा आहिनि महबूब करम फरमाईंदो आहे। मन हदर मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़म कदरहु फक़द फाज़ बिल ईमान। जेको महफिल मीलाद में हाज़िर थींदो आहे ऐं उन जी ताज़ीम कंदो आहे अल्लाह उन जो ईमान कामयाब करे छॾियो आहे। मा मिन बैतिन औ मस्जिदिन औ महला। जेको अल्लामा जलाल सयूती रहमतुल्लाह फरमाता जेको मस्जिद में घर में महले में मीलाद थो करे। मा मिन बैतिन औ मस्जिदिन औ महला। मस्जिद में घर में महले में इल्ला हफ़तुल मलाइका। फरमाए त अल्लाह जा मलाइका उन्हनि खे नूर जे परन सां ढके छॾींदा आहिनि ऐं उन्हनि जे मथां रहमत नाज़िल कंदा। ये महफिल रहमत ही रहमत आहे इंशाअल्लाह। खाली कोई भी न वींदो रब कंदो इन महफिल जे सदके असां तव्हां सभु जल्द मदीने पाक हलंदासीं। अल्लाह ताला फरमायो त कद जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम वअंज़लना इलैकुम नूरम मुबीना। निंड पयाओ त माशाअल्लाह अबा करे दोनी कादे वे न अञा नई बुकी पया तो निकतो तो नहीं वे बस नाराज न थी जाए। नानी निकरंदी आहे त ॾोटा कढ लॻंदा अथसि। चुप करे वे बड़ो हाणे असां कहिड़ो मथे छा थींदो कुझु न थींदो। बसि वेही ॿुधो तव्हांखे चाबी नथी वणे त मूंखे ॾियो। अल्लाह अल्लाह कद जाकुम बुरहानुम मिन रब्बिकुम ताकि गायो तव्हांजे बुरहान मौजज़ो दलील मां रब जे तरफ़ां वअंज़लना इलैकुम नूरम मुबीना। जय महबूब जे मथां मां रोशन किताब मिठड़ो कुरान करीम नाज़िल फरमायो आहे। सुन्नियो नबी जा गुलाम मुस्तफा करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम का अव्वल जेके अंबिया अलैहि सलाम हिन ज़मीन ते आया किन के हिकु मौजज़ो 2 3 4 5 6 अल्लाह अल्लाह असां जे महबूब के अल्लाह सरापा मौजज़ो बनाए मोकिलियो आहे। महबूब जो उथण मौजज़ो वेहण मौजज़ो खाइण मौजज़ो पीअण मौजज़ो अल्लाह अल्लाह चंद मौजज़ात अर्ज़ कंदुम न त महबूब जा एतिरा मौजज़ा आहिनि जिंदगी खुटी वञे हिकिड़ा अचनि ॿिया वञनि ये सिलसिलो हलंदो रहे क़यामत ताईं। मुझे महबूब जो शान कमा हक़हू कंहिं भी बयान करे न सघियो आहे। अल्लाह अल्लाह सय्यदा तय्यबा ताहिरा हजरत अम्मा आमिना रज़ियल्लाहु ताला अन्हा थी फरमाए रसूलुल्लाह जो नूर मुबारक जॾहिं मुझे बतन में आयो आसमानन में आवाज आया अल्लाह इन नूर अल मखजून अल मकनून अल्लज़ी नबील हादी यस्तकिरु फी हाज़िहिल लैलत फी बतन उम्मिही। खबरदार जेको मौत ने खजानन जो लिखियल नूर अज आमिना जे पेट में पची वियो आहे। एको बाटे अल्लाह अल्लाह
मां त ये तो चवां त जवाब न ॾियो त तकड़ी ब्रेक हणा अल्लाह अल्लाह नबी जे प्यार करण वारो मक्के पाक जा जानवर ओलह खां ओभर खां उत्तर खां ॾखण जानवर पिया हिक ॿिए खे चवनि त हुमिल बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब्बिल काबा व हुव इमाम दुनिया व सिराज अहलहा फरमाइन था असांखे न काबतुल्लाह जे रब जो कसम हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि असांखे न काबतुल्लाह जे रब जो कसम जेको आमना जे बतन में नूर आयो इन जी विलादत थींदी दुनिया जो इमाम थींदो कायनात रोशन सज बणबो या अय्युहन नबी इन्ना अर्सलनाक शाहिदम व मुबश्शिरम व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा अम्मा थी फरमाए जाडे थी वञा त मुबारक जबलनि को टपा त मुबारक वणनि को टपा त मुबारक पथरीली ज़मीन ते कदम थी रखा कपौती थी पवे साईं था फरमाइनि अम्मा आमना थी फरमाए त मां कलर वाली ज़मीन ते पैर थी रखा गाह फुटाए पी थी रहे डोल खणी खूह ते पहुती आया पानी मां आवाज़ ईंदो आहे त आमना तकलीफ़ जा टेम ख़त्म थी वई मां पानी पाण महबूब जो इस्तक़बाल कंदुसि जाने काने मुबारक चो मुबारक आवाज ना आयो खुली चो जाने काने मुबारक जो आवाज आ जबल अबू कबीस से शैतान वनी रड़ कई नंढा शैतान गॾु थिया छोड़ा छा चो थी चे खबर काने आमना जे बतन में उहो नूर आयो उहो नूर आयो शैतान मने पियो इन जी विलादत थींदी मुंहिंजी हुकूमत खत्म क़यामत इन महबूब जी हुकूमत शुरू थी वेंदी निसार तेरी चगल पहल पर हजार ईद रबीउल अव्वल निसार तेरी चगल पहल पर हजार ईद सिवाय इब्लीस के जहां में सभे तो खुशियां सब इन जो आवाज ना है सिवाय इब्लीस के जहां में सिवाय इब्लीस के जहां में सबे तो खुशियां मना रहे हैं जेके खुशियां वो चवे निसार तेरी चगल पगल पर हजार सिवाय इब्लीस के जहां में जाने गाने खुशियां अम्मा थी फरमाए पेरो महीनो बीठो राय तो रजलन तवीलन अब शरीफ कद मिलता सैयदुल मुरसलीन आमिना मुबारक थी हिकड़ो जवान नजर आयो अम्मा थी चवे मु जवान ॾिठो तवील कद जो चवे तो आमिना मुबारक थी तो मुरसलीन जे सरदार जी अम्मड़ाई मन अंता केरा अन आदम अलैहिस्सलाम आदम अलैहिस्सलाम आया अम्मा थी चवे त बियो महीनो बीठो बियो जान नजर आयो चवे पियो त अब श्री फकद हमिलत सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन आमिना मुबारक थी तो अगन ए पोयन जे सरदार जी अम्मड़ा केरा अनसीस अलैहिस्सलाम आया माशीस अलैहिस्सलाम त्रियों महीनों बीठो त्रियों जान नजर आयो चे पियो आमिना अब शरीफ कद हमिलता बिन नबील करीम आमिना मुबारक थी तो सखी नबी जी अम्मड़ाही अबा असां जो नबी सखी नबी आवाज न तो जे असां जो नबी रब तो करीमी व रसूल तो करीम सद शुक्र हस्ते में मियाँ दो करीम चे तो अल्लाह भी सखिया महबूब बे सब ने दाजो महबूब बे महबूब बे सखिया चे तो सद शुक्र हस्ते में मियाँ दो करीब चे तो सब शुक्र
जो इन बिन सखिन जे विच में अल्लाह पैदा कयो आ केरा अन्ना नूह अलैहिस्सलाम मां नूह अलैहिस्सलाम आया अम्मा थी फरमाए चौथो महीनो बीठो जवान आयो चेबो त अबशरी फकद हमिलता बिसय्यिद शरीफ व नबील अफीफ आमिना मुबारक थी तू सगोरे सरदार जी अम्मड़ा केरा अन्ना इदरीस अलैहिस्सलाम मां इदरीस अलैहिस्सलाम आया अम्मा थी फरमाए पंजो महीनो बीठो अबशरी फकद हमिलता बिसय्यिद बशर आमिना मुबारक थी तो सभनी इंसानन जे सरदार जी अमड़ाही केरा अनहूद अलैहिस्सलाम महूद अलैहिस्सलाम आया चहो महीनो बीठो अब श्री फकद हमिलता अब श्री फकद हमिलता वे नबील हाशमी आमना मुबारक थी तो नबी हाशमी जी अम्मणाई केरा अन इब्राहिम अलैहिस्सलाम मां इब्राहिम अलैहिस्सलाम आया सतो महीनो बीठो बियो जान आयो जेतो त अब श्री फकद हमिलता बे हबीब रब्बिल आलमीन आमना मुबारक थी तो अल्लाह जे महबूब जी अम्मणाई मन अंत केरा अन्ना इस्माइल ज़बीहुल्लाह मां इस्माइल अलैहिस्सलाम आया अठो महीनो बीठो अब श्री फकद हमिलता बे खातमन नबीयीन आमिना मुबारक थी तो आखिरी नबी जी अम्मड़ा केरा अन्न मूसा कलीमुल्लाह मां मूसा कलीमुल्लाह आया अम्मा थी फरमाए 9 महीनो बीठो अब श्री फकद हमिलता बे मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमिना मुबारक थी तो मुहम्मद सोने जी अम्मड़ा केरा अन हजरत ईसा अलैहि सलाम नबी जे प्यार करण वारो माडे ख्याल कयो हजरत आदम अलैहि सलाम पंजे मज़ार मां निकतो रूहन ख्वाबन रायतो रजलन तवीलन मर्द आयो जिस्म सा हेडे ख्याल कर आयो जे आमना मुबारक थी हजरत आदम अलैहिस्सलाम पेरे महीने में मज़ार मां निकतो अम्मा आमना के मुबारक निया ईसा अलैहिस्सलाम मज़ार मां आयो अम्मा आमना के मुबारक निया हजरत नूह अलैहिस्सलाम मज़ार मां निकरियो छे अम्मा आमना के मक्के पाक में मुबारक निया अल्लाह अल्लाह हजरत इदरीस अलैहिस्सलाम जन्नत मां रही आयो अचे मुबारक निया हूद अलैहिस्सलाम मज़ार मां निकरी आयो अचे मुबारक निया इब्राहिम अलैहिस्सलाम मज़ार मां निकरी आयो अचे मुबारक निया हजरत इस्माइल ज़बीहुल्लाह मज़ार मां निकरी आयो अचे मुबारक निया मूसा कलीमुल्लाह मज़ार मां निकरे मुबारक निया ईसा रूहुल्लाह आसमान में रही आयो सुब्हानल्लज़ी अस्रा बि अब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर अक्सर करे इन आयत जे तफसीर में इंदो अक्सर करे अंबिया जो मज़ारू बैतुल मुक़द्दस में आए अरे उता मज़ारुन मां निकता अम्मा आमना जे घर आया जे इहे नबी सगोरा अम्मा आमना जे घर अचे सघन था असा जो नबी नबिन जो सरदार जे कदे अज रोज़े मां निकरी कुबा मस्जिद में अचे त अचे सके तो दादिया इंदो या न गला गला अचे त ॾेखारियो हाँ अचे त ॾेखारियो ॾिसंदो सभु कोन आहे उपटियां त अंधियूं वाह भिटाई वाह मनींदो आहे न भिटाई के न त वार हम टपड़ खणो चेतो त उपटियां त अंधियूं हे अखियूं खोलियां थो त अंधियूं आ ॾिसां कुझु न चेतो त उपटियां त अंधियूं पूरियां त पिरी पसन वनी रोज रसन हबीबाने हुजरे अंदर जूं अखियूं खोल ऐं इहे पीर कामिल को सवा न खुलंदियूं अल्लाह अल्लाह नबी जे प्यार करण वारो आशिकन वटि मदीने जो साईं
ईंदो आ चओ चओ मदीने जो साईं ॾाढा ता ड्रिजो न रिकार्ड के मुंजी दी थे मोहमा पाड़ दींदुस अब आशिकन मदीने जो साईं ईंदो मुझो मौजू ना है हजरत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु हजरत अली मुर्तजा करमल्ला वजहल करीम सब चो या अली हथ हथ मदद कर या अली तवज्जो नबी जे प्यार करण वारो हजरत अली मुर्तजा शेर खुदा जदी ओवैस करनी सा मिल्या न तारफ थियो ओवैस करनी अर्ज कयो त क़िबला अमा महबूब ॾिठो अजीब साल तवा मुस्तफा करीम ॾिठो हजरत उमर ऐं अली जे अखिन में लुड़क अचे वारा वारो तवा जा भी नंढड़ा बच्चा अवा को पुछंदा अब्बा अवा कंबर वारो साईं ॾिठो कंबर वारो साईं ॾिठो पोवा छा चवंदा अखिर में गोड़ा गड़े चवंदा त गॾु हूंदासीं सफ़र में गॾु हज़र में गॾु जलसन में गॾु प्रोग्रामन में गॾु हूंदासीं नबी जा गुलाम कदे तवा के बच्चा ये भी चवंदा अबा जने कबर वारो साईं स्टेज ते वेही चवंदो अचो या तवा मदीने जो साईं ॾेखारियो या मां ॾेखारियां हजरत उमर साईं ए अली मुर्तजा रोई भरिया तवा महबूब ॾिठो अल्लाह अल्लाह वैसा असां त गॾु हूंदासीं या तव्हां वसफू ॿुधायो या मां ॿुधायां उमर अली चयो ओवैस तू बुधा हजरत ओवैस करनी साईं वसफू तो बुधाए वदुहा जे चेहरे जो जिक्र थो करे वलील जुल्फ जो जिक्र थो करे नून वल कलम वात जो जिक्र थो करे माज़ागल बसर अखिन जो जिक्र थो करे यदल्ला फौक ऐदिहिम हथ जो जिक्र थो करे हजरत उमर अली चयो ओवैस तू त मदीने कोन आए है तोखे कीअं वसफुन जी ख़बर पई पाण चवण लॻो त सोना मां उन रब जो कसम जे रब जी हथ में मांजी जान मां कसम खणी तो चवा महबूब अमा के नमाज पढ़ाण इंदो अग में मजे घर इंदो पो तोरे इंदो आशिकन जे घर साईं ॾाढा चो साईं इंदो या रसूल अल्लाह पंहिंजे आशिक जे घर त रोज़ानो 5 चक्कर पे वनी अज तो असा सा भी मेहरबानी कर अथव शौक़ या रसूल अल्लाह ए मस्जिद तुझे ला सिंगारिया ए गुल तुझे ला हया हल ए सेवर तुझे ला हया हल ए सजो सिस्टम तुझे ला कयो आ ए सब असा सवा सब उन महबूब जे ला गड थिया सोड़ा असा सा भी मेहरबानी फरमा अथव शौक़ सदको तवा जे हथन तो वन्या पेरे पवदी साल चवदी साल रही वन रात बभोर में अल्लाह या अल्लाह जेको मासा गजी चवे रात करम थिस इनन जे सदके मूसा भी थी जेको न चवे त पो 2 रातियूं पो पेरे पवदी सान चवदी साल रही वन रात बबोर में अल्लाह सब न था चो पेरे पवदी उठता आरिया या मजा प्यारे जा मजा सोने जा मजा आका जा मजा प्यारे जा मजा वो वागो वठदी साल वागो वठदी साल चवदी साल रही वंज रात बभोर में अल्लाह चढ़ी जबला चोटिए प्यारा चोटिए सोना चोटिए दिलबर
चोटिए महबूब चोटिए वो सजड़ा कंदी सान ये तो जमा बाहू बंदी सा बाहू बधो इन्नी अरा माला तरो न इन्नी अस्माऊ माला तस्माऊ न अरे मुझो महबूब तो चवे जेको तहां न ॾिसंदा हो मां महबूब ॾिसंदो आहियां तव्हां न ॿुधंदा हो मां ॿुधंदो आहियां ख़ुदा जो कसम असां नथा ॾिसूं आशिक़नि खे मुस्तफ़ा ॾिसंदो आहे बाहूं ॿधंदी सान चवंदी सान बाहूं चवंदी साल रही वञ रात बभोर में अल्लाह रोज़ो पाका रसूल जो अल्लाह प्यारे रसूल जो सोने रसूल जो आका रसूल जो महबूब रसूल जो पो चाउठ जुमदी सा क्या शौका चाउठ जुमड़ जाओ चाउठ जुमदी सा अल्लाह रही वंजरा सब चो पेरे पवंदी सान अल्लाह रही वंज रात बभोर में सरत्यो शाह लतीफ जय प्यारो लतीफ चे सोनो लतीफ चे आका लतीफ चे भिट जो लतीफ चे लोचे लहंदी हिय चवा तो भला गोले लह केर पंजे महबूब के गोली दो गोले लहंदी सा नी चवंदी साल रही वंज रात बभोर में अल्लाह पेरे पवंदी सान चवंदी सान रही वंज रात वारा जे शहर में आमीन चो रही वंज रात वारा जे शहर में पेरे पवंदी चवंदी साल रही वंज रात बभोर में अल्लाह रबिल अव्वल जो महीनो आया जने बारी जी रात आई गलाई न थो मौजू माखे यो मिलला छो तो तेरी जी रात जी कसर है अल्लाह अल्लाह नबी जे प्यार करण वारा महबूब जे आमद जी रात मुझा हादी मुझा आका मुर्शिद करीम फरमाइंदा पंजे खिताब में त रात भी चवे महबूब मां में अचे नी तो चवे त महबूब मां चे मां में अचे पर वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन महबूब उन टेम आयो जो रात भी राजी ॾींहुं भी राजी अल्लाह अल्लाह अम्मा थी चवे त मां इरादो कयो त अब्दुल्ला सोनो हुजे हा दायूं वठी अची हा मां रुगो इरादो कयो त मुझे घर जे सन ते तवील कद सां औरतूं वेठियूं आहिनि केरा बीबी मरियम मां केरा बीबी आसिया हे केरनि होरूं आहिनि छो आयूं आयो अल्लाह मोकिलियो आ त महबूब जूं दायूं बणिजो त अञा शान वधाए छॾियां माडे ब मिनट बीबी मरियम नबी नाए वलियाणिया बीबी आसिया नबी नाए वलियाणिया माना वली पंहिंजे मज़ार मां निकिरी नथो ॻाल्हाई मज़ार मां निकिरी ॿिए जी मदद कंदा हिन जे बीबी मरियम अचे सके थी बीबी आशा जे सके थी त पीरन जो पीर दिल पर दस्तगीर छो न ईंदो
आवाज न सोचे कलंदर छो न ईंदो भिटाई छो न ईंदो दाता छो न ईंदो हथ मथे खणी चो कंबल वारो साईं मुरीद ने अम्मा दे चवे त महबूब जी विलादत थी अम्मा दुनिया जा बार जमंदा आहिनि इंतजाम कबो आ रोशनी जो अम्मा थी चए महबूब आयो खरज मिन्नी नूर अदा अल्लाह मिन्हु कुसूर शाम महबूब आया बतन मा नूर बाहर आयो नूर जी एतरी रोशनाई थी वई अम्मा थी चए मुझो घर त रोशन थी वियो पर उन नूर जी रोशनाई सां मां शाम जो महला तो ॾिठियो हजरत सैयदना अब्दुल मुत्तलिब साईं तो चवे मां काबतुल्लाह जो तवाफ पियो कयां अल्लाह अल्लाह जेटे में हबीब जी विलादत थी बुधो काबतुल्लाह जो तवाफ पियो कयां हजरत अब्दुल मुत्तलिब साईं तो जे मां ॾिठो त काबतुल्लाह झुकी आमना जे घर के सलाम कयो बुत ऊंदा थी किरी प्या सोनो अब्दुल मुत्तलिब तो चे त मां जल्दी जल्दी में आयुसि हिकु शख्स दरवाजे ते बीठो अब्दुल मुत्तलिब हेॾे नाच जाए छो घर मुंहिंजो आ सोना घर तो जो आ पर महबूब जी आमद थी आ अल्लाह जा मलाइका आया आहिनि जन्नत जो होरो आहिनि महबूब जो दीदार करण हेॾे दुनिया जा ॿार ॼमंदा आहिनि त रड़ियूं कंदा अचनि हाणे त वरी अहिड़ा ॿार था ॼमनि जो बंदि थिया अचनि चुप छो थी वियो बुटियल अल्लाह पनाह ॾे आमीन छो नथा चओ हाणे इहो वेल असां पाण सां पाण कयो चवंदा मौली साहब इहो वरी कीअं अगे वाह ये अमड़ियूं विचारियूं बचड़ा पेट में हूंदा घर जो कमकार कंदियूं हूं हर शइ ऐं हाणे बचड़ो पेट में आयो डाक्टराणी चयो त खट त न लहे हिकिड़ो वीचारो बनी थो वीचारो तव्हां नथा वञो खट त लहे ई न मानी बि मुड़सु करे हर शइ करे अचे माई जाडो रखी बिस्मिल्लाह ढोलण तू खा हाने जे इए थींदो न पोइ ॿार अॻे त ॿार अमर जो पेट मां ईंदो हो आलिम हुजे हाफ़िज़ हुजे या नाज़रा पढ़ियल हुजे बाबा वञी मरियम सूरत पढ़ाए मरियम सूरत पढ़ी आया बाबा वॾा ॻाल्हायो मरियम सूरत पढ़ी आया हुन पीतो छोकरो ॿार हाणे से 10 मरियम पढ़ी ॾे जो निकिरे तू चंदे मौली साहब इए छो कुरान तो सागी मां मञा तो कुरान सागी पर असां जा ईमान कमजोर थी विया आहिनि हाणे असां अॻ में डाक्टराणी ॾे खणी ईंदासीं पोइ मौलवी माना असां जो ईमान अॻ में डाक्टराणी ॾे हली वियो अॻे ईअं न हो अब मरियम सूरत पढ़ायो ॿार नथो निकिरे बेल गाॾीअ ते माई खे खणो डांद भॼायो ज़िदीरो ॿार बि ॿाहिरि निकिरी अचे अल्लाह अकबर असां जे ईमान जूं कमज़ोरियूं हिन ओ नबी जा गुलामो कुरान अॼु भी शफ़ा है सुभाणे भी शफ़ा है पर इंशाअल्लाह क़यामत जे रिहाड़े मुस्तफा करीम फरमाओ इकराल कुरान याती यौमल क़ियाम शफ़ा ले असहाबी हुजूर फरमायो त क़यामत जे रिहाड़े कुरान पंहिंजे पढ़ंदड़नि जी पाण शफ़ाअत कंदो अल्लाह अल्लाह दुनिया जा ॿार ॼमने रोवंदा अचनि पर महबूब आयो सिर सजदे में रब उम्मती या अल्लाह मुझी उम्मत
ओ दुनिया वारा महबूब अचे तभी उम्मत याद मां तो चवा ओ कलमे पढ़ण वारा कुछ अखिन में हया नथो थई जो उन नबी जी गिला तो करी जेको जमदे भी याद करई अल्लाह अल्लाह जे मदीने अचे त 3 ॾींहं 3 रातूं गार में तुझे ला रोई याद करई महशर जे मैदान का जने कब महबूब ज़ाहिरी पर्दे में अचे अरे बाजार में वने तभी लब हलने या अल्लाह मुझी गुनहगार उम्मत पर यार जने महबूब पंहिंजे मज़ार मां क़यामत ॾियारे उथंदो जिब्रील ईंदो त रोवंदो ईंदो मां सॼो मौज़ू नथो कणा रोवंदो ईंदो हजरत मीकाईल अलैहिस्सलाम इस्राफील इज़राइल अलैहिस्सलाम हज़ार मलाइका गॾु हूंदा अर्ज़ कंदा सोना जिब्रील छो थो रोई चवां रोवां इन जे करे थो चई झंडो शफ़ा जो खयूं थो हली जन्नत जो वॻो खयूं थो हली चई रोवां इन जे करे थो त महबूब उथंदो मां खां पुछंदो त जिब्रील मुंहिंजी उम्मत कहिड़े हाल में छॾे आयो अरे महशर के मैदान में भी उम्मत याद है उम्मती बाहूं तो बजाए शैतान नफ्स अमारो गुनाह कराए विझंदो आ पर यार कसम थी अल्लाह जो इन नबी जी गिला न कंदो कर न गिला कर न गिला ॿुधंदो कर न उन्हनि सां यारी रखंदो कर तने मिटाई चयो त दूर तन्ही खां लॾ जंहिंजी मुहर नाहे मली रॾे पखां थिन पापिन खां परे पराहूं अॾ शांग तनी जी छॾ जेके थनारों धार चरने अल्लाह अल्लाह रब मती अम्मा जी चवे मां इरादो कयो सिंगार कराया आवाज आयो तामना सिंगार कराने की जरूरत काने मां पंहिंजे महबूब के सिंगारे मोकिलियो लाली लबन खिलाए मोकिलिया कजल पाराए मोकिलियो तोर भी छला नाड़ो आहे कोन अदा जे अम्मा जी पेट में महबूब आयो मौजज़ात ज़ाहिर कंदो आयो अम्मा थी चवे त दुखन मां सुख थी अम्मा थी चवे मां हीअं थोड़ो जो ॾिठो त महबूब गायब थी वियो अम्मा थी चवे मां परेशान थी मुझो बचड़ो काॾे वियो अल्लाह अल्लाह आवाज आयो त तूफू मशारिक हाव मगारिब हा मुझे महबूब के खणी वञो मगरब खां शिमाल ताईं शिमाल खां जनूब ताईं खणी वञी सैर करायोसि छो त दरिया ऐं समुंडनि जे जानवरनि दुआ घुरियां त या अल्लाह इंसान वञी ज़ियारत कंदा मलाइका वञी ज़ियारत कंदा जिन वञी ज़ियारत कंदा असां कीअं ज़ियारत कंदासीं जिब्रील महबूब खे खणी वनी समुंड ने दरियाहनि जो सैर कराए उन्हनि खे ॿुधाए त हे तव्हांजो नबी मोहम्मद करीम आहे ॾाढा त चओ सुभान अल्लाह 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 नबी जे प्यार करण वारो अम्मा थी चए मां जो ॾिठो त रसूल मोटी आयो बख बख बिक़ब्द मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लहा लफ्ज है ने मुबारक मुबारक महबूबा अल्लाह तुझे खजाने में तुझे कब्जे में सारा जहान दई छड़िया आवाज न थो अचे खुली चो सारा जहान रब जा केजा दादा दादा सारा जहान अल्लाह जा कब्जे महबूब जे में नथा ॻाल्हायो कब्जे मुस्तफा जे में अब दिना के ॻाल्हाए न दिना के अला दिना तो असां कलमे पढ़ण वारा त ख़ुशि थियूं न इहो मक़ाम असां जे नबी जो आहे हथ मथे खणी चओ इहो मक़ाम असां जे नबी जो आहे सुभान अल्लाह अजमल का मा अकमल का मा आसन का अरे किथे मेरे अले किथे तेरी सना किथे मेरे अले
किथे तेरी सना गुस्ताख वख्या किथे जाड़ियां तेरी सूरत नू में जाना खा के जान जाना खा सच आखा ते रब दे मैं शाना खा इस शान तो शाना सब बढ़िया सुभान अल्लाह अजमल का मा अकमल का मा आसन कहे रे किथे मेरी अली किथे तेरी सना कसम अल्लाह जो किथे महबूब किथे असा जे आओ जिक्र थो कयान तभी करम उन जो आ जे तू बुद्धि थो तभी करम उन जो आ हथ मथे खणी सुभान अल्लाह चो काल अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु मन अनफक दरहमल्लाह किरात मौलूदन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान रफीकी फिल जन्नह हद सिद्दीक अकबर तो चवे जेको रसूल जे मिलाद में हिकड़ो दरम खर्च करे मां सिद्दीक सा जन्नत में गड होंदो काल उमरे फारूक मन अज़म मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़द अहियल इस्लाम हजरत उमर तो चवे जेको मिलाद जी ताज़ीम करे पैसा खर्च न करे फक़द अहियल इस्लाम अल्लाह उन सोहणे फरमायो उन इस्लाम के जिंदा करे छजो काल ओस्माने गनी मन अनफकत हमला किरात मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकन्नमा शहिदा गज़व बदर व हुनैन ओस्माने गनी तो चवे जेको महफिल मिलाद में एकड़ो दरम खर्च करे जेको बदर जे सहाबन के इनाम मिलंदो सो मिलाद वारन के भी इनाम मिलंदो काल अलीउल मुर्तज़ा डाडा याली सब सब जो याली शिफ्ट में था जो सब गर्जी जो याली मां दाढ़ी यारो याली तो ज्यादा मांगे केड़ो शक भवतो आ तो तो मते करियो याली अली के मनण जेला मौलवी थणजो तो कोने मुफ्ती थणजो तो कोने काजी थणजो तो कोने कान थणजो तो कोने सरदार थणजो तो कोने अरे अली के मनण जेला हिलाली हुजण जी जरूरत है ये राज़दारे कफे जले है जिधर भी देखो गवाह मदीने के हर गले है जिधर सब न था जो मां के शक तो ये राज़दारे कफे जले है जिधर भी देखो अरे गवाह मदीने के हर गले है जिधर भी देखो काल अलीउल मुर्तज़ा मन अज़म मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान सबबल किरात ही ला यखरुज मिन दुनिया इल्ला बिल ईमान युदखिल जन्नत बगैर हिसाब मुझो मुर्शिद अली तो चवे जेको महफिल मिलाद दी इज्जत करे कान सबबल किरात ही हिते महबूब जो मिलाद पढ़णो ला यखरुज मिन दुनिया ला यखरुज मिन दुनिया इल्ला बिल ईमान मर्दो त ज़बान ते कलमो हुंदुस ऐ क़यामत जे ॾियारे बग़ैर हिसाब जे जन्नत में हलियो वेंदो मन हई तामन ताम तयार कई ताम अबा ये देगियूं छो रदियूं थी चेतो त मन हई तामन ले अजल किरात मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे करे ताम तैयार कयो आ जो अज मां के महबूब जो मिलाद पढ़ाइणो आहे 2 मिनट
कदे शादी हाल में व्याओ बजना था तो खणो भवतो छा मता बाहर बुकवारो व्यारो जन अब वयाओ शादी हाल में अब शादी हाल में जने घोट ईंदो न घोट जो शादी आ घोट ईंदो न चाचा मामा भाईर खुशियूं कंदा आहिनि पर जे ॿाहिरियों माण्हू खुशियूं करे न चवंदा जंज पराई नचे हमक तूं जो छा वञे पराई जंज सां माना जंहिंजो घोट आ खुशी उहो करे अरे जंहिंजो अरबी घोट आ मिलाद उहो करे मरहबा है ने जंहिंजो नबी आहे जंहिंजो नबी नथा चओ जंहिंजो नबी आहे ऐं ॿियो जंहिं ॾे आयो आहे जंहिं ॾे आयो सुभाणे तव्हांखे चवंदा त ओ मेरा न फकीर साईं शमीर यो मौलवी केड़ो घुरायो चे पुत जे आयो आ कुरान न पढ़ो तई इनी रसूलुल्लाह इलैकुम जमिया सबनी जो रसूल आ मन्ना थो जरे जरे जो रसूल आ जिते खुदा जी खुदाई आ उते महबूब जी मुस्तफाई आ अब निंड त न करे अला हयाती रही नबी जे प्यार खणवारो हेदे तवज्जो फरमाए अल्लाह अल्लाह नबी जे प्यार खणवारो जेते खुदा जी खुदाई उते महबूब जी मुस्तफाई मन्या तो पर यार आमद जो एहसान सबनी ते नाए लक़द मन अल्लाह अलल मुमिनीन इज बास फीहिम रसूला हुजूर जे आमद जो एहसान मोमिनन ते आ मिलाद भी मोमिन कन बाहों तो बदा वारा वारो जेको मिलाद न करे उन ते कावड़ न कर छो उन जो नबी आहे ही न गलायो उन जो आहे ही न हो छो खुशी करे असा जो आहे हथ हथ मथे कर असा जो खुली जो असा जो आहे खुशी भी असा कंदासी मिलाद भी असा कंदासी मन हई था मन ले जरा किरात मौलूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ताम तैयार करे तो नबी जो मिलाद पढ़ाणो आ व जम इखवानन भाईरन के गड करे कान मंद ओ माशूक ओ शमराद ओ वली दादा अबा कुबा मस्जिद में अच जाए अबा खैर दाए असा महबूब जी दावत कइया न गलायो वजम इखवानन औ कद सिराजन उन महफिल के वरी सिंगार कराइन ए किए सिंगार करायो छन बाहर किए सिंगार करायो छन हां दिया रोशन कन व लबस जदीदन नवा कपड़ा करे तो भाई वनी कुबा मस्जिद में तो वन्या छो अज मिलाद असा आशिकन जे ईद जो दिहाड़ो आए नथा गलायो अल्लाह अल्लाह वल्लबस जदीदन तब खरवा तरताजीमन वरी अतुर हनन खुशबू गुलाब जा गुल छटन खुशबू हनन छो खुशबू वारो महबूब आयो अशरउल्लाह यौमल क़ियामत माल फिरकतुल उला मिनन नबीन क़यामत जे दिहाड़े इनन आशिकन के नबिन जो पाड़ो नसीब थींदो ला यसकिरु हत्ता यगफर लाल अकली जेको नबी जे मिलाद जो नंगर खाइंदो आ वो नंगर पेट में करार वठंदो आ छा चंदो आ या अल्लाह मां रसूल जे मिलाद दावत जो नंगर आया है जय जय मां के खादो आ रब उनके बख्शे छडे दाढ़िया हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु यौम मौलूदिही अलैहि सलाम तसद्दक़ बि हुरैरत मा तनाकतन व तसद्दक़ बिहा हजरत सैयदना सिद्दीक अकबर बारी रब्बिल अव्वल ते 100 उठक हुई महबूब जो मिलाद कंदा
ऐं जेके मां इबारतूं पढ़ा थो न ये उन आलिम लिखियूं आहिनि जेको मके पाक जो आलिम आहे मके पाक जो आलिम आहे 974 हिजरी जो बुज़ुर्ग आहे अल्लाह अल्लाह अबू बकर सिद्दीक 100 उठ कोंदो घणा घणा उठ जी क़ीमत घणी आहे जतन जो माल आहे न तॾहिं तव्हां क़ीमत न ॿुधाईंदो ॾाढा सियाणा बाबा हाणे त घणो थी वियो आहे 5-5 लख रुपया उठ थो मिले पियो पर जेकॾहिं तव्हां लखो खणी ॿधो 100 उठ ते उन टाइम 100 उठ ॿधो त बि किरोड़ थो थिए किरोड़ तव्हांखे सुभाणे चवंदा तव्हांजे मौलवी चयो त अबू बकर उठ कुटा तव्हां बि को उठ हो में को गोश्त विरायो न भत छो था रधियो साला यौम मौलूद अलैहिस्सलाम तसद्दक अबी हुरैरा बिसलासत अक्रास मिन शहीर हजरत अबी हुरैरा हुजूर जो असहाबी सगोरो बारी रब्बिल अव्वल ते टे वड्डा बाटा जवन जे भत जा तैयार करे आशिकन के खाराइंदो मञो से गोश्त खारायो मञो से भत विरायो मौलवी छो घुराया अथव न ॻाल्हायो फर्ज़ आहे छा ॿाहिरियों मौलवी घुरायो असां पाण ई खोड़ूं अल्लाह अल्लाह अन अबी दरदा अन्नहु मर्रमा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला बैत आमिर अंसारी इज़ कान युअल्लिम दार विलादती अलैहि सलाम इब्नाही व अशीरतही अल्लाह अल्लाह अबी दरदा साईं तो चवे त मदीने जे साईं सां गॾु मदीने पाक जी घिटी ॾे पिया वञो हलो मदीने हलो मुंहिंजी मिठड़े मदीने ॾे वाग वरदी अल्लाह मरी तव्हां बि थकिजी पिया हो मां बि थकिजी पिया मुझो ताजो लो ना है गर्मी जी शिद्दत है असा वरी रहूं था पिया सियारे में था रहूं न पिया त असा के वरी वधिक थी गर्मी से मुंजी मिठड़े मदीने दे वाग वरदी अल्लाह मरी वेंदस दिसा दरबार हबीबन जी पंजे मोहबल मुजीबन जी मगर मुझे नसीबन जी शमो बरदी अल्लाह मरीवी सब चो मुंजी मिठड़े अबी दरदा तो चे रसूलुल्लाह सा गड्यो थो चा मदीने पाक जी अलिया इला बैत आमिर अंसारी साहबी जे घर सा जो टपया से न इज कान युअल्लिम मिदार विलादती अलैहि सलाम हजरत आमिर अंसारी अंदर रसूलुल्लाह जी विलादत पे बयान करे तद हसनैन साउंड कोन हो साहबी घर में भी बयान करे माना तकीर दाजा पे करे तदे घिटिया में बुधऊं हाँ पर लइबनाही वाशिरती पुत्र विहारी वेठो हो अशीरत चाचा मामा सोट कुटुंब जा माण्हू सब विहारी वेठो हुजूर जो मिलाद बयान करे नबी साईं अंदर आया माना जिथे मिलाद थींदो ते महबूब ईंदा आहिनि यकीनन आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं हमारे घर भी हो जाए चिरागा या रसूल अल्लाह हाने महबूब जो अंदर आयो आमिर जी महबूब छा तो करी सोना तवां जी विलादत तो बयान कया साईं फरमाए से फकाल अलैहिस्सलाम इज़ कान साईं शाह फरमास इन्नल्लाह फतह लक अबवाब रहमतिक ओ आमिर अल्लाह तुझे लाए रहमत जा दर खोले सजाइन वल मलाइकत यस्तफुन लक मलाइकतों जे ला बख्शिश दुआ था कन मन फालक नजा जेको इए मुझो मिलाद पढ़दो अल्लाह उनके जन्म का आजाद करे छड़ींदो
मीलाद रसूल जो पढ़ंदा कयो जे अजमत मुस्तफ़ा है तभी मीलाद आ, जे शान मुस्तफ़ा है तभी मीलाद आ, जे मकाम मुस्तफ़ा है तभी मीलाद आ। तवज्जो फरमा, हुजूर जो ज़िक्र आ नथा ॻाल्हायो, हुजूर जो शान आ यो मीलाद, यो रसूल जो मीलाद आ। जे मीलाद कयो आ त ठीक आ, न त करे नबी जे प्यार करण वारो, मुस्तफ़ा जे मोहब्बत रखण वारो। मुंहिंजा कंबर वारा साईं फरमाईंदा, गरीब आ ताकत कान्हे, गिलास पाणी जो खण मिठो करे आशिकन खे मीलाद जे नियत प्यार कम ठही वञनि। हिन साल मीलाद कर, जे ॿिए साल डबल खुदा न ॾेई त माखो वठी वञजांइ। जे कयो आ त माशा अल्लाह, न त कयो। के वीचारा चवंदा आहिनि से हाणे रबियुल गुज़री वई, हाणे कीअं कयूं? अरे जॾहिं दावत कंदे तॾहिं महबूब करम फरमाईंदुई। अचो त हलूं काॾे? वारा में ॿाहिरि साईं लकड़ा होटल खुलियो आ, हली चांहि पीचो। ॿुधो पोइ तव्हां जंहिंखे वठी वञो, जंहिंखे मांखे न जंहिंखे वठी वञो त पोइ उनखे चओ त हलो अॼु चांहि था पीआरियूं पर हुजूर जे मीलाद में। नथा ॻाल्हायो बाबा, पीआरींदो त सही न, पर जे रसूल जो मीलाद। मुंहिंजा मुर्शिद करीम कंबर वारा साईं मुंहिंजे मस्जिद में आया, मुंहिंजे मदरसे में आया। हीअं टेबल ते मां जेको बि कुझु मुंहिंजो हालो रखियुमि, हीअं लटो हटायुमि, मुंहिंजी हादी फरमायो हीअं लटे में हथो जीअं बंदि कयो, न खाईंदुसि। गुस्से में न प्यार में न खाईंदुसि। मां चयो भाउ खाओ, न खाईंदुमि। अच्छा भाउ खाओ। आख़िरकार मां चयो भाउ खाओ। पाण फरमायूं त ईअं चओ जेको कुझु मां हे गॾु कयो आहे न, महबूब जी दावत कई, हुजूर जो मीलाद कयो। मूं जो चयो न त लटो बि पाण लाथऊं ऐं फरमायूं छा? अब तू भी खाओ, असां भी खाऊं, फकीर भी खाइनि। साईं गादी वारे ने इशारो करे फरमायो हे सोणो भी खाए। पोइ तव्हां खे सवाब, असां खे सवाब, खाइण वारे खे सवाब, ख़र्च करण वारे खे कंदो। चो इंशाअल्लाह जेको अल्लाह ॾेई रसूलुल्लाह जो मीलाद कर। भलाई आ। वरी हे महीनो त 11 जो दस्तगीर जो न ॻाल्हायव, सब जो भेज दस्तगीर। हिन महीने में वरी खीरनि जा ड्रम, पर खीर से हाणे हाँ बा सही था चओ। पोंडर लॻो पियो। अल्लाह वरी असांजे वारे वारनि खे हिदायत करे। हुअ मेह जे किलो गागर खंड 3 किलो, वरी दबे वारो वयो त 4 किलो। चुप थी वियो। सुभान अल्लाह। अब दस्तगीर जी 11 कंदा कयो। 11 12 जन्नतों जी कईया, रिज़्क में बरकत तन जे पईया, परहा पंजूणा हेल ॾहूणा आईंदे थींदा छो न अमीर। कयो 11 दस्तगीर जो इंशाअल्लाह। जेको खुदा नहीं कर 11 सुणे दस्तगीर जी शान वारो थी पीर जो पीर। चो सुभान अल्लाह। हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। सब जोगिन को पुछंदे न कारियर नांग भी मनींदा थस, बाकी खपरो न मनींदो पाण जाने, सब मनींदा थस। तंजे करे दस्तगीर बादशाह पीर जो महीनो तव 11 कजो। चो इंशाअल्लाह। हिकड़ो तो हथ खणे जेको अल्लाह देव 11 कजो। मां भी ट्रपा त माखे भी खाराए जो कुछ 11 ते। सुभान अल्लाह। हिकड़ो वीचारो सुभान अल्लाह तो चवे। इए न तो चांद जलसे ते माके घुरायो, पर 11 कदी कयो मां ट्रपा त मुखे भी हिकड़ो चाहे 11 जो गिलास खीर जो प्यार जो इंशाअल्लाह। रब्बना तक़ब्बल।